छाजे लाइ आया आहियो? अबा असांजो धरणो जारी है। असांजो जेको मुल्क है गोड़ाणू डैम जी बाबू जेके बि असांजा जेके मसइला बुरा पिया निकिरनि, जेके असांजा बन ॿारा ऐं रखीरा असांजा जेके मिठा पाणी पींदा उहो असांजा सॼा खारा थी विया। माल असांजो जेके हुआ पहिरियों उहो बि असांजा पाणी खारो पी मरी विया हलिया। बनियूं असांजो ॿुॾी वियूं, कंडियूं असांजो सड़ी वियूं। जेके मारू जा मुल्क जा मारू माण्हू असीं गुज़ारो कंदासीं उहो असांजो को बि गुज़ारो न रहियो आहे। न पोइ तव्हांजी ज़िंदगी कीअं थी गुज़रे? हाणे कीअं असांजी ज़िंदगी गुज़रे? 4 साल ई थिया आहिनि असां कराची असां धरणो लॻायो। कराची में असीं महीनो हुआसीं, हैदराबाद में हुआसीं, पोइ सलामकोट में हुआसीं। अञा को बि असां लाइ मसइलो हल को बि न थियो। हीउ उल्टो ई असां था तरक़ी पिया कनि ऐं असांजा ई पागो वढे छॾियो। इन्हनि जा अलाह पियो वढंदो। असांखे को बि लालचनी में कोन्हे। हाणे असांजो जे असांखे मुताबिलो असांजो हल थिए डैम जे बारे में। त छा था सम्झो थी तव्हांजो मुतालबो कंदा? तव्हांखे इन्हनि में उमेद आहे छा चङाई जी? को बि अञा कोन्हे। अॼु न सुभाणे को बि उमेद इन में कोन्हे। उल्टो ई असांजा कस बंद असांजा बनियूं ॿारा त उहे असांजा विया ऐं असांजा खाता ईअं विया सड़ी विया। की कोन ॾिनऊं न माईंदल न को असांजा मिट न को माइट असांजा जेके बि असां नियाणियुनि जो कंहिंखे असां कोन आहियो। न पोइ तव्हांजो गुज़र सफ़र कीअं थो थिए? हाणे ज़ाहिर डैम खां पोइ तव्हांजूं बनियूं तव्हांजा वण तव्हांजा माल सॼो मुतासिर थियो आहे, त पोइ तव्हांजो गुज़र सफ़र जो कीअं जहान हले थो? मिड़े ई पिया सूर खायूं। कहिड़ो सफ़र गुज़र हले? असां ॿुधो आहे त गोड़ाणे जो जर बि खारो थी वियो आहे। हा पहिरीं खारो कोन हो? कोनो खारो असांजा 17 तड़ सफ़ा ई निम खारे जड़ा थी विया आहिनि। 17 तड़ असांजा ज़ख़ीरा सफ़ा खारा अक थी विया आहिनि। उहे पहिरीं मिठा हुआ? मिठा हुआ असांजा सभु ज़ख़ीरा मिठा हुआ। खारा थी विया। लिखी करे गाॾी खे ॾिना आहिनि। अॼु ॾाढी ठाण खां पोइ जी अम्मा बनियूं ॿारा पाणी में पिया हिते मिले नाखे करे सही।